बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तन तस्बी मन मणियो दिल दंबू रोजन तंदू जे तलब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू यो राग रगुन से सुताई सुहन निंड बादत जिंजी। मां भी माण्हू तू भी माण्हू मूं वटि तो लाइ मान वॾो आहे मज़हब खां इंसान वॾो आहे। अस्सलामु अलैकुम तमामु व्यूवर्स जेके घरनि में मौजूदु आहिनि। अॼु जुमे जो ॾिहाड़ो आहे ऐं जुमे जे ॾिहाड़े जी तरतीब प्रोग्राम जी कुझु मुख़्तलिफ़ हूंदी आहे सॼे हफ़्ते खां। ऐं जुमे जो जेको प्रोग्राम हूंदो आहे बिलख़ुसूस असांजो मूंखे तमामु घणो पसंदि हूंदो आहे ऐं आउं यकीन रखां थी त तमामु व्यूवर्स जेके ॿुधी रहिया आहियो ॾिसी रहिया आहियो हिन वक़्तु असां लाइव आहियूं स्क्रीन ते तव्हां असांखे ॾिसो पिया त तव्हांखे बि हीउ प्रोग्राम तमामु घणो शानदार लॻंदो हूंदो, ख़ूबसूरत लॻंदो हूंदो, थोरो अलॻि थलॻि लॻंदो हूंदो ऐं तव्हां शामिलु थींदा आहियो प्रोग्राम में। हमेशह पंहिंजे हुजण जो असांखे अहसासु ॾियारींदा आहियो। जुमे जे ॾींहं ते नातूं असांखे ॿुधाईंदा आहियो। आम हूअं मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते जेके बि प्रोग्राम्स थियनि था मुख़्तलिफ़ मसइला असांजा मुआशी ऐं असांजे इन समाज जा मुख़्तलिफ़ मामलात उन्हनि ते पाण डिस्कस करे रहिया हूंदा आहियूं। डिफरेंट फील्ड्स हूंदियूं आहिनि उन ते पाण डिस्कस करे रहिया हूंदा आहियूं। कोशिशि हूंदी आहे त कंहिं बहितर टॉपिक ते जेको यूज़फुल हुजे, जेको काराइतो हुजे, उन सां रिलेटेड असांजा प्रोग्राम्स हुजनि ऐं अव्हांजी जॾहिं शमूलियत हूंदी आहे त प्रोग्राम अञा वधीक सुठो रहंदो आहे। तॾहिं वधीक सुठो रहंदो आहे जॾहिं तव्हां काराइती ॻाल्हि कंदा आहियो, जॾहिं ॻाल्हि जेका हली रही हूंदी आहे उन सां जुड़ियल ॻाल्हि हूंदी आहे, उन सां ठहकी ईंदी आहे ॻाल्हि, त अञा वधीक मूंखे बहितरु लॻंदो आहे। जुमे जे ॾींहं जी यकीननि हिकिड़ी पंहिंजी अहमियत आहे। हर ॾींहं जी पंहिंजी अहमियत थिए थी। जुमे जो ॾींहुं निरवार आहे। जुमे जो ॾींहुं ईद जे ॾींहं जे मिसल आहे। जुमे जे ॾींहं में जेकॾहिं पाण ॾिसूं त असांजी जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे थोरियूं मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। घर जो जेको माहौल आहे उहो मूंखे लॻंदो आहे ईअं त थोरो मुख़्तलिफ़ हूंदो आहे। जेको रध पचाव जो जेको असां वटि सिस्टम सेटअप हूंदो आहे उहो बि थोरो मुख़्तलिफ़ मां सम्झां थी, थोरनि न पर घणनि घरनि में मुख़्तलिफ़ हूंदो। असां वटि ईअं थींदो आहे त हूअं आम ॾींहंनि ते ठीकु आहे मांझांदो जेको आहे हली वियो, पर ख़ासि तौर ते सिर्फ़ु ईअं न हिकु ॿ घर पर तमामु अहिड़ा घर हूंदा, अहिड़ो असांजो ॿुधंदियूं हूंदियूं, जेके अहिड़ियूं औरतूं असांखे ॿुधंदियूं हूंदियूं जेके अॼु जे ॾींहं ते चवंदियूं त पुलाउ ठाहियूं, अॼु जे ॾींहं ते असां बिरयानी ठाहियूं। त इहा जेका आहे मां सम्झां थी हफ़्ते में हिकिड़ी जेका आहे न तब्दीली हूंदी आहे। उन खां अलावा ॿारनि जी तरबियत में मां सम्झां थी जुमे जो ॾिहाड़ो काउंट ज़रूरु थिए थो। ऐं अॼु असांजे अङण ते जेके आयल मौजूद महिमान आहिनि त असां वटि हिन तरफ़ मौजूदु आहिनि नाले मिठो महेसर साहबु ऐं पाण हाजी ग़ुलाम नबी महेसर साहब जिन जा फ़र्ज़ंद आहिनि। माशाअल्लाह सां ॾाढा सुठा तख़लीक़कार आहिनि, सुठो लिखंदा आहिनि, बहितर शाइर आहिनि ऐं संदनि खे पढ़ंदे ईअं महसूसु थींदो आहे जहिड़ो कर हुननि जा जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि जे अंदर मां निकिता आहिनि त उहे ओतिरो असर बि रखंदा आहिनि। छो त जेके ठाह ठूह वारा लफ़्ज़ हूंदा आहिनि मुंहिंजे ख़्याल सां उहे इंसान जी ज़ात ते उन तरह असरअंदाज़ कोन थींदा आहिनि। मां कयां दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी अस्सलाम वालेकुम। माशाअल्लाह माशाअल्लाह। जुमे जे ॾींहं जूं अव्हांखे मुबारकूं हुजनि ऐं अॻियां असां वटि नंढड़ियूं मौजूदु आहिनि त उन्हनि जो तारीफ़ आऊं कराईंदी हलां। असां वटि व्यूवर्स माहीन इमरान मौजूदु आहिनि। अच्छा ॿुधाईंदी हलां त कहिड़ी अकेडमी सां हिननि जो तालुक़ु आहे। हाफ़िज़ कारी मोहम्मद अली अकेडमी ॾाढो सुठो कमु करे रही आहे। कारी मोहम्मद अली जो ख़ुदि कमु संदन रोल संदन किरदारु मूं ॾाढो बहितरु ॾिठो आहे, ॾाढो सुठो ॾिठो आहे। संदन कमु करण जी जेका सलाहियत आहे उहा ॾाढी बहितरु आहे। हिमत सां, हौसले सां, दिलि जी सचाई सां, महिनत सां, मुहबत सां अॻियां वधी रहिया आहिनि। खोड़ सारियूं दुआऊं अव्हांजी अकेडमी कामयाबु थिए। ही ॿारड़ियूं उन अकेडमी सां वाबस्ता आहिनि। फ़लक नाज़ इमरान असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे। नंढड़ी फ़लक ॾाढी प्यारी बि लॻे पई ऐं आवाज़ बि ॾाढो सुठो अथसि। उन खां अलावा असां वटि माहीन इमरान मौजूदु आहे ऐं माहीन इमरान जो बि माशाअल्लाह सां आवाज़ु सुठो आहे। पोइ हाणे शुरूआति जेका प्रोग्राम जी आहे आउं चाहियां थी त तिलावत खां करियूं ऐं आउं चाहियां थी तव्हांजी इजाज़त सां त माहीन खां असां तिलावत करायूं। जी बिस्मिल्लाह। माशाअल्लाह माशाअल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद
सदक़ल्लाहुल अज़ीम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। आमीन। ख़ूबसूरत। हूअं बि जॾहिं बि तिलावत ॿुधूं था, ज़िक्र ऐं फ़िक्र रब पाक जो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र, त यकीनन असांजी दिलि शादो आबाद थियो वञे। ऐं चवंदा आहिनि त जेका मुरझायल दिलि आहे, जंहिं दिलि ते काराण छाइजी वई आहे, उहा दिलि बि ज़िक्र सां, तिलावत सां, फ़िक्र सां रोशन थींदी आहे। असां हाणे हमद जी तरफ़ वधंदासीं। नाले मिठो मैसर साहिबु मौजूदु आहिनि ऐं चाहींदसि त हमद सां वाका ॿुधूं। जी बिस्मिल्लाह करियो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहताज न कर ऐ मुझा खुदा, मोहताज न कर ऐ मुझा खुदा, हिन दुनिया में इंसानन जो जॾहिं तूं आ सखी, त ॿियो काॾे वञा जॾहिं तूं आ सखी, त ॿियो काॾे वञा तूं बाझ भरियो रब बाननि जो मोहताज न कर। कहिड़ी आहे कमी तुंहिंजी रहमत में, ॾींहुं ॾेह धणी जो जाश घुरे। कहिड़ी आहे कमी तुंहिंजी रहमत में, ॾींहुं ॾेह धणी जो जाश घुरे। सुबहान अल्लाह पियो तु न को, सुबहान अल्लाह पियो तु न को, गंजवाल तुझे गंज खानन जो मोहताज न कर। तूं गरीब अगर बादशाह करी, तब मुझा खुदा इहो थी थो सघे। मकर ढोल ढिलो, मकर ढोल ढिलो नातो निमाणीअ सां, कोने को बि कमीणीअ जो बग़ैर तो बिलो। हाणे तुंहिंजो नाउ निलो मां त वठियूं वेठड़ी आहियां। तूं गरीब अगर बादशाह करी, तब मुझा मिठा इहो थी थो सघे। को न कुछे तुझी आ मर्जी मौला, को न कुछे तुझी आ मर्जी, जे साथ फुरी सुल्तानन जो मोहताज न कर। ऐ मुझा खुदा मोहताज न कर, ऐ मुझा खुदा हिन दुनिया में इंसानन जो मोहताज न कर। कुर्बान वञा तुझे कुर्बन तां, लख लाए कही
लाहे न सघां कुर्बान वञा तुझे कुर्बन तां लख लाए कई लाहे न सघां हर मोमिन खे तू हिदायत दे हर मोमिन खे तू हिदायत दे तू हादियां हर दो जहानन जो मोहताज न कर ऐं तू आहीं नगी नंगु तो ते अमलन जी धरा वतब गाने का तू आहीं नगी नगु तो ते अमलन जी दरा वत गाने का हियो खाली हथें थई गुलाम नबी हियो खाली हथें थई गुलाम नबी तू मालिक खैर खजानन जो मोहताज न कर ऐ मुंहिंजा खुदा हिन दुनिया में इंसानन जो जद तू आ सखी तबियो काॾे वञा जद तू आ सखी तबियो काॾे वञा तू बाझ भरियो रब बानन जो मोहताज न कर आमीन आमीन सुभान अल्लाह। अल्लाहुम्मा इलाही ख़ूबसूरत आवाज़ तव्हांजो शुरूआत इलाही ख़ूबसूरत थी आहे महिरबानी ऐं आउं चाहींदसि त हीउ जेको सुरूर हिन प्रोग्राम में छाइजी वियो आहे सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहो सुरूर असांखे सुकून रसाए रहियो आहे त बिल्कुलु। असां इन खे ई जारी रखंदासीं। बिल्कुलु। माहीन असां वटि मौजूदु आहे बिस्मिल्लाह। सो आउं चाहियां थी त माहीन खां असां नातिया कलाम ॿुधूं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह माशाअल्लाह। मैं बंदाए आसी हूँ मैं बंदाए आसी हूँ खताकार हूँ मौला लेकिन तेरी रहमत का तलबगार हूँ मौला मैं बंदाए आसी हूँ एक तेरा इशारा हो और आसान हो मंजिल एक तेरा इशारा हो और आसान हो मंजिल एक लहर उठे और मैं उस पार हूँ मौला मैं बंदाए आसी हूँ और वाबस्ता है उम्मीद मेरी तेरे करम से वाबस्ता है उम्मीद मेरी तेरे करम से तेरा हूँ फकत तेरा कर्जदार हूँ मौला
मौला, लेकिन तेरी रहमत का तलबगार हूँ मौला, मैं बंदाए आसी हूँ। माशाअल्लाह, माशाअल्लाह, सुभान तमामु अल्लाह। ख़ूबसूरत। माही इमरान सुभान ऐं फलक नाज़ इमरान सुभान ॿिन्ही अल्लाह। गॾिजी नात पढ़ी ऐं माशाअल्लाह सां ॾाढो ख़ूबसूरत सुभान आवाज़ु, अल्लाह, ॾाढो सुभान अल्लाह। प्यारो आवाज़ु, ॾाढो सुरूर ॾींदड़ आवाज़ु। ऐं मां सम्झां थी नंढड़ियूं वॾड़ियूं थी ॾाढियूं सुठियूं ॾाढी ख़ूबसूरत ॾाढो नात बहितरीनु ख़्वान आवाज़ु आहे बणजंदियूं। माशाअल्लाह अदड़ीअ जो। हा, अञा अलाह साईं इन वॾियूं आवाज़ थींदियूं में त अञा बरकत आवाज़ में उहा जी पुख़्तगी जी पैदा जी थींदी जी त जी ॾाढियूं जी बहितर ईअं ई नात आहे ख़्वान बिल्कुलु। बणजंदियूं। जी 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 सो हाणे भला अॻियां वधूं। जी 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 ऐं लास्ट में असां वटि मौजूदु आहे महानूर। सो बहरहाल असां ब्रेक जी तरफ़ वधूं था, नंढड़ो ब्रेक आहे, साही जी तरफ़ वधूं ऐं वरी पोइ कंटिन्यू कयूं था अॼु पंहिंजो प्रोग्राम सुबुह में हाणे। सभिनी ॾिसंदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवां थी। नंढड़ी साईअ खां पोइ प्रोग्राम खे असां अॻियां वधायूं था। नाज़ ख़्वान प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं जेके असां वटि नंढड़ियूं मौजूदु आहिनि ॾाढे सुठे आवाज़ जूं मालिक आहिनि। महानूर ऐं इमरान खां हाणे नातिया कलाम आऊं ॿुधंदसि ऐं महानूर जो आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ु आहे। उमेदु कयां थी तव्हांखे इहा आवाज़ु ॾाढो पसंदि ईंदो। जी बिस्मिल्लाह करियो। मेरा गदा मेरा मंगता, मेरा गुलाम आए, मेरा गदा मेरा मंगता, मेरा गुलाम आए, खुदा करे कभी तैबा से ये पयाम आए, खुदा करे कभी तैबा से ये पयाम आए। दुरूद सैयद कौनैन के वसीले से, दुरूद सैयद कौनैन के वसीले से, मेरी ज़ुबान पे आका तेरा ही नाम आए, खुदा करे कभी तैबा से ये पयाम आए। मैं इस यकीन से आया हूँ उनके रोज़े से, मैं इस यकीन से आया हूँ उनके रोज़े से, वो फिर कहेंगे कि वापस मेरा गुलाम आए, वो फिर कहेंगे कि वापस मेरा गुलाम आए। और अगले शेर में देखिए शायर ने कितनी खूबसूरत तमन्ना की है कि मैं देखता ही रहूं बस तुम्हारे रोज़े को, मैं देखता ही रहूं बस तुम्हारे रोज़े को, जनाबे ज़हरा के सदके मैं सी शाम आए, जनाबे
के सदके मैं से शाम आए और गुलाम ज़हरा हूँ मैं तो अली का नौकर हूँ, गुलाम ज़हरा हूँ मैं तो अली का नौकर हूँ। हमेशा पंजतनी निस्बत ही मेरे काम आए, हमेशा पंजतनी निस्बत ही मेरे काम आए। मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए, खुदा करे कभी तैबा से ये प्याम आए। सुभान अल्लाह। इंतिहाई ख़ूबसूरत कलाम ऐं इंतिहाई ख़ूबसूरत तरीक़े सां वहाँ पढ़ियो आहे, इंतिहाई ख़ूबसूरत आवाज़ भी है। कोऑर्डिनेशन भी तव्हां टिनिन जी, आप लोगों की कोऑर्डिनेशन भी बहुत अच्छी है और मैं हमेशा नोट करती हूँ जब भी आप लोग इस प्रोग्राम में आती हैं, आपकी ये जो लीडरशिप क्वालिटी है ये मुझे बड़ी अच्छी लगती है। माहीन की लीडरशिप क्वालिटी बड़ी अच्छी है और इंशाल्लाह आप लोग बड़ी होकर बहुत ही अच्छी नात ख़्वान बनेगी तीनों इंशाल्लाह। सो नाले मिठो मैसर साहब मौजूद आहिनि ऐं माशाल्लाह सां असांजी न सुहारी सिंध जा तमामु बहितरीन नात ख़्वान आहिनि पाण हाजी गुलाम नबी मैसर साहब जिन जा फर्ज़ंद आहिनि ऐं ईअं लॻंदो आहे त जेके नात ख़्वान आहिनि उन्हनि जे मथां जेका करम नवाज़ी आहे उहा रब पाक जी ज़रूरु रहे थी, पर जेको हिकिड़ो वॾे तादाद में शाइरीअ जो हिसो तव्हांजे बाबा साईं उन्हनि ताईं मुंतक़िल कयो आहे ऐं तव्हां हिन कम खे जारी रखो पिया, इहा मुंहिंजे ख़्याल सां तव्हांजे लाइ बि ॾाढी वॾी ख़ुशनसीबी आहे जी। ऐं इन माना सुञाणप जे करे असांजा केतिरा ई मसला मसाइल दुनवी उहे हल थियो वञनि, माशाअल्लाह एतिरी इज़त मिले थी जंहिंजो माना को काथो कोन्हे, बयानु करण लाइ मूं वटि लफ़्ज़ न आहे। हूअं बि इंसान जो जेको कमु हूंदो आहे उहो ई इंसान खे इहो मान मर्तबो ॾियारे थो। सो हाणे अव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी जी बिस्मिल्लाह करियो अव्हां। अॼु ख़बर नाहे तव्हां कहिड़ी तव्हांजी नई शाइरी आहे या चूंड पुराणी शाइरियुनि जी आहे, ॿुधायूं था जी जी बिस्मिल्लाह करियो, माइक तव्हां पास करियो। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला महबूबना सल्ले अला मुहम्मदिन। सरदार जे दरबार में पहुता नसीबन जा भला, सरदार जी दरबार में पहुंचा नसीबन जा भला, पैसन वारा रहिजी वया पर थिया ग़रीबन जा भला, सरदार जी दरबार में पहुता नसीबन जा भला। इहा ॻाल्हि आहे नसीब जी महबूब जे दर ते
वञणो इहा ॻाल्हि आहे नसीब जी महबूब जे दर ते वञणो महबूब जे दर ते वञणो वण टिण वॾा ऐवान जो आहिनि अजीबन जा भला वण टिण वॾा ऐवान जो आहिनि अजीबन जा भला सरदार जे दरबार में पहुता नसीबन जा भला अखड़ियूं पवन रोज़े मुबारकते त ॾस ॿियो छा खपे अखड़ियूं पवन रोज़े मुबारकते त ॾस ॿियो छा खपे आए है ॿियो ॾस पोइ छा खपे मीनार बि माशाअल्लाह आहिनि क़रीबन जा भला मीनार बि माशाअल्लाह आहिनि क़रीबन जा भला सरदार जे दरबार में पहुता नसीबन जा भला बाबुल सलाम खां बार बार पढ़जन सलाम हुजूर ते बाबुल सलाम खां बार बार पढ़जन सलाम हुजूर ते पढ़जन सलाम हुजूर ते आयद अदब एहतराम सां टोला अदीबन जा भला आया अदब एहतराम सां टोला अदीबन जा भला रखी अरब रखी इश्क अरबिय घोट जो अची हरम में दाखिल थिया रखी इश्क अरबिय घोट जो अची हरम में दाखिल थिया अची हरम में दाखिल थिया सजदा कया जन बार बार सजदा ज़ईफ़न जा भला सजदा कया जन बार बार सजदा ज़ईफ़न जा भला सरदार जी दरबार में पहुता नसीबन जा भला नाले मिठा नंगदार थो जिनके सॾे से था वञनि
नाले मिठा नंगदार थो जन खे सॾे से था वञनि जन खे सॾे से था वञनि वड़ थी विया जन ते वरी अहिड़ा करीमन जा भला वड़ थी विया जिन ते वरी अहिड़ा करीमन जा भला सरदार जी दरबार में पोता नसीबन जा भला। इलाही ख़ूबसूरत शायरी ऐं सुभाणे तव्हांजे पढ़ण जो अंदाज़ एॾो महिरबानी, ख़ूबसूरत इलाही प्रोग्राम में सुरूर छाइजी वियो ऐं तव्हांजी थोराइती आहियां महिरबानी, त तव्हां महिरबानी, प्रोग्राम में आया आहियो वॾी तव्हां महिरबानी। टाइम ॾिनो अॼु तव्हां घटि टाइम ॾेई बिल्कुलु, सघिया आहियो अवां खां बिल्कुलु। पोइ असां बिल्कुलु। हिकु ॿिया महिमान आहिनि उन्हनि खे बिल्कुलु। ज्वाइन जी, कराईंदासीं जी, वंस जी। अगेन जी, जी, थैंक जी। यू सो मच टू का- बी महिरबानी, हियर महिरबानी। व्यूअर्स असां अॻियां वधूं था न्यूज़ ब्रेक जी तरफ़ असां अॻियां वधंदासीं वरी कंटिन्यू कयूं था अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिरान में न्यूज़ ब्रेक जी तरफ़ वधियासीं वरी प्रोग्राम जी तरफ़ अची चुका आहियूं प्रोग्राम खे कंटिन्यू करियूं था नाले मिठ मैसर साहिब जिन खां पोइ असांखे ॿियनि महिमाननि ज्वाइन कयो आहे ऐं असां तारीफ़ आऊं कराईंदी हलां नासिर वनेरी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं आऊं सम्झां थी त संदन शख़्सियत खां अव्हां वाक़िफ़ हूंदा पाण ॾाढा बहितरीनु एक्टर आहिनि ऐं जेकॾहिं ॿोलियुनि जी ॻाल्हि कजे थी त पोइ सिंधी हुजे उर्दू हुजे पश्तो हुजे संदन खे ॿोलियुनि में ॾाढी सुठी महारत हासिलु आहे संदन खे कंहिं बि प्ले में आउं ॾिसंदी आहियां त या कंहिं स्टेज ते परफॉर्म कंदे आउं ॾिसां थी त यकीन कयो सच पुछो त ईअं लॻंदो आहे त असां शायदि उन एक्ट खे वाक़ई में इन रियल सेंस असां इंजॉय करे रहिया हूंदा आहियूं संदन एक्टिंग में एतिरो पावर आहे ॾाढा बहितरीनु एक्टर आहिनि अव्हां खे आउं भली कार चवां थी अस्सलाम वालेकुम। महिरबानी बाबा तव्हां ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह आउं बिल्कुलु ठीकु आहियां अव्हां ॿुधायो ठीकु आहियो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह जी ज़बरदस्त तव्हांजो लुक बि ॾाढो सुठो पियो लॻे परफेक्ट तव्हांजो लुक लॻे पियो अच्छा हाणे हिन वक़्तु छा छा एक्टिविटीज़ तव्हांजूं भला हलनि पियूं? हा बाबा हिन वक़्तु एक्टिविटीज़ इहे आहिनि त स्टेज प्रोग्राम आहिनि हिकिड़ो ड्रामो आहे 29 तारीख़ जो औरत जे हवाले सां आहे हवा की थीम मना हुआ औरत हा जी ऐं उन खां अलावा 22 तारीख़ हिकिड़ो अवॉर्ड तक़रीब हुन में हिकिड़ो सॉन्ग परफॉर्मेंस आहे ज़बरदस्त बसि हींअर ताज़ा पाकिस्तान रेलवे मां रिटायर थिया आहियूं ऐं अॼु मुंहिंजी बर्थडे बि आहे ज़बरदस्त विश यू वेरी हैप्पी बर्थडे थैंक यू त ॿ ख़ुशियूं आहिनि त हिकिड़ो त इज़त सां पंहिंजी नौकिरी ऑफिशियल सर्विसेज खे गुड बाय चयो आहे गुड तव्हां बजे सही सही ऐं पोइ अॼु बर्थडे बि आहे पोइ अॼु नए स्टूडियो में बि आयासीं जी त ॾाढी ख़ुशी थी स्टूडियो ॾिसी ऐं हाणे आउं ताज़ो घुमी आयुसि पंहिंजे इलाइक़े जी हा बुनेर वियासीं सवात वियासीं ऐं ॾाढो ख़ूबसूरत मौसम हुयो उन वक़्तु सीउ अञा घटि हुयो हींअर त पीक ते वञी पहुतो आहे हा हाणे त सीउ अहिड़ो आहे न बाबा अगरि असां पाणी उछलंदासीं न पट ते त उहो ॼमी वेंदो पाणी जी हा, एतिरो सीउ आहे बिल्कुलु त ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम हुयो ऐं उन में असांजो पश्तो फिल्मुनि जो वॾो लीजेंड आर्टिस्ट आहे बदर मुनीर साहिबु जी त मरहूम अलाह उनजी मग़फ़रत करे त उनजो भाउ गुज़ारे वियो त उन्हनि जे ॻोठु वियासीं कालाम जी मदैन त इहे तमामु हिकु ख़ूबसूरत नज़ीर इलाइक़ा आहिनि त उते हिकिड़े राति रहियासीं बदर साहिब जे घर उनजे पुटनि ॾाढी इज़त ॾिनी ॾाढो आदर भाग मिलियो उतां माशाल्लाह पोइ असांजे सिंध में ऐं पुख़्तूननि में कुझु सेम आहे त महिमान जी ॾाढी महिमान नवाज़ी सुठे महिमान तरीक़े सां नवाज़ी ॾाढी सुठी थींदी आहे पोइ उन खां पोइ असांजो लीजेंड अदाकार आहे आसिफ़ ख़ान अरबाज़ ख़ान जो पीउ उहो बि मुंहिंजो तमामु सुठो दोस्त बि आहे भाउ बि आहे माशाल्लाह त हिकु राति वरी उन वटि रहासीं नौशहरा में त उन्हनि जो बि इलाइक़ो ॾाढो सुठो इलाइक़ो आहे
जी, माशाल्लाह। अच्छा, सैर, तफ़रीह, सफ़र अव्हां जे लाइ कीअं आहे? मां त ॾाढो इंजॉय कंदो आहियां। जॾहिं मां थकिजी पवंदो आहियां, मां इहो महसूसु कंदो आहियां त हाणे बोरिंग पई थिए, त पोइ मां निकिरी वेंदो आहियां कंहिं पासे बि, पर अक्सर वञणु इन ई पासे थींदो आहे, छो त पुनेर सां जेका वाबस्तगी आहे उहा तव्हांखे वरी छिकियो हा, ठिकाणे ॾे छॾे थी। वाबस्तगी त बाबा ॾिसो न, हाणे असांजी पैदाइश जेकी आहे उहा सिंध जी आहे, हैदराबाद जी आहे। ऐं जॾहिं मां पछतो ॻाल्हाईंदो आहियां त अक्सर सिंधी मूंखे चवंदा आहिनि त तमामु सुठी पछतो था ॻाल्हायो। पोइ मां चवंदो आहियां त न, पछतो मुंहिंजी पंहिंजी ॿोली आहे, मां सिंधी सुठी ॻाल्हाईंदो आहियां। सिंधी सुठी ॻाल्हाईंदो आहे, इहा ॻाल्हि बिल्कुलु तव्हां ठीकु चई आहे त पछतो मुंहिंजी पंहिंजी ॿोली आहे, पर मां सिंधी ॾाढी सुठी ॻाल्हाईंदो आहियां। इहो ख़बर अथव हिकिड़ो चैलेंज आहे, तव्हांजी ॿोली का ॿी हुजे ऐं तव्हां ॿी ॿोली ॻाल्हाए रहिया आहियो ऐं उनखे उन अंदाज़ सां, उन लहजे सां तव्हां कंहिंखे फील नथा करणु ॾियो त इहा तव्हांजी लैंग्वेज न आहे, त इहो बि हिकिड़ो आर्ट आहे। बिल्कुलु। ऐं मां हमेशह चवंदी आहियां त हर माण्हू आर्टिस्ट कोन हूंदो आहे। ख़ैर, तव्हां त ॾाढा बहितरीनु आर्टिस्ट आहियो ऐं असां खोड़ सारियूं कचहरियूं बि थींदियूं नंढड़ियूं त प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ऐं जुमे जो ॾिहाड़ो आहे ऐं मूंखे ख़बर आहे त जुमे जी थीम प्रोग्राम जी कुझु इन तरह हूंदी आहे, त असां फलक नाज़ इमरान खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कोई सलीका है आरज़ू का, कोई सलीका है आरज़ू का, न बंदगी मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका, ये सब तुम्हारा करम है आका, के बात अब तक बनी हुई है, ये सब तुम्हारा करम है आका। और किसी का एहसान क्यों उठाए, किसी को हालात क्यों बताए, किसी का एहसान क्यों उठाए, किसी को हालात क्यों बताए, तुम्हीं से मांगेंगे तुम ही दोगे, तुम्हीं से मांगेंगे तुम ही दोगे, तुम्हारे दर से ही लौ लगी है, ये सब तुम्हारा
है आका। और बशीर कहिए नज़ीर कहिए, उन्हें सिराजे मुनीर कहिए। बशीर कहिए नज़ीर कहिए, उन्हें सिराजे मुनीर कहिए। जो सर बसर है कला मेरा भी, जो सर बसर है कला मेरा भी। और जो मेरे आका की जिंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका। चाहूँगी बशीर कहिए नज़ीर कहिए, ये मिसरा आप फिर से पढ़िएगा। बशीर कहिए नज़ीर कहिए, उन्हें सिराजे मुनीर कहिए। बशीर कहिए नज़ीर कहिए, उन्हें सिराजे मुनीर कहिए। जो सर बसर है कला मेरा भी, जो सर बसर है कला मेरा भी। जो मेरे आका की जिंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका। माशाअल्लाह, इंतहाई खूबसूरत, कमाल, बहुत खूबसूरत आवाज़। व्यूअर्स, असां प्रोग्राम खे आउं चाहींदी आहियां त जॾहिं बि प्रोग्राम में ईअं सुरूर हुजे त उनखे ईअं ई कंटिन्यू कयूं, छाकाणि त मां सम्झां थी त तव्हां घरनि में वेही करे इन सुरूर खे, इन सुकून खे ज़रूरु महसूसु करे रहिया हूंदव। टेलीविज़न स्क्रीन जो मुंहिंजे ख़्याल सां इहो ई वॾो कमाल हूंदो आहे त तव्हां जिते बि मौजूदु आहियो, तव्हां लाइव प्रोग्राम खे ॾिसंदा आहियो ऐं तव्हां उनखे जंहिं रूप में जेको प्रोग्राम सिंगारियल हूंदो आहे उनखे उन अंदाज़ सां तव्हां महसूसु करे रहिया हूंदा आहियो। ऐं हीअ जेको प्रोग्राम आहे जंहिंमें हीअ नंढियूं नातूं पढ़ी रहियूं आहिनि, ऐं ॿीहर बि ॿुधाइणु चाहींदसि त हाफ़िज़ कारी मोहम्मद अली अकेडमी जूं हीअ नंढड़ियूं आहिनि जिन जी तरबियत ॾाढी सुठी आहे, जिन जो आवाज़ु ख़ुदि ख़ूबसूरत आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरती सां हीअ नातिया कलाम जॾहिं बि ईंदियूं आहिनि असांजे हिन प्रोग्राम में असांखे ॿुधाईंदियूं आहिनि। ऐं खोड़ सारी दुआऊं आहिनि अव्हांजे लाइ, तव्हां अॻियां हली करे कुझु बहितर ऐं कुझु ख़ूबसूरत करे सघो। जी, नासिर बुनीर साहिबु मौजूदु आहिनि। सो बुनेर जूं आउं चाहियां थी कुझु उहे ख़ुशूसियतूं जेके तव्हांखे तमामु घणियूं पसंदि आहिनि, उहे असां सां शेयर कयो।
बुनेर जूं ख़ुशूसियात त ज़ाहिर आहे असांजो त हाणे ॻोठ आहे पंहिंजो त असांखे त प्यारो आहे, पर रवायतनि में इहो आहे त महिमान नवाज़ी उहा वॾी आहे हुते। ऐं मक़सदु आहे त जीअं तव्हांखे का शइ तव्हां तारीफ़ करे छॾी त गुलदस्तो ॾाढो सुठो आहे माशाल्लाह आहे किथां वठी, त हू पोइ तव्हांखे उहो ॾींदा हरू भरू, भले तव्हां उनखे न बि वठो न, उहो तव्हांखे ज़ोरी ॾींदा ऐं तव्हां जॾहिं वेंदव न त उहो तव्हांखे पोइ पैक करे तव्हांखे ॾेई छॾींदा। मक़सदु इहा उन्हनि जी हिकिड़ी ख़ुशूसियात आहे। ॿी आहे त उते दरगाह आहे बाबा पीर बाबा जी, वॾी हस्ती आहे, त हुनजी दरगाह ते पूरे पाकिस्तान मां माण्हू अचनि था। ऐं पोइ उते जेको आहे ड्राई फ्रूट आहे, त उते अखरोट असांजे पंहिंजी ज़मीननि में अखरोटनि जा वण लॻा पिया आहिनि। बाक़ी इहे बाग़ कोन्हे, पर कंहिंजे घर में हिकु, कंहिंजे घर में ॿ वण, आलू बुखारा ऐं पंहिंजो जेको आहे त खुबानियूं, इहे घरनि में हूंदियूं आहिनि। असांजे अंगण वॾा घर हूंदा आहिनि, एकड़ ते 2 एकड़ ते वॾा घर आहिनि, त हुन में सब्जियूं बि पाण पोखींदा आहिनि। मूली असांजी ॾाढी मिठी हूंदी आहे, माण्हू ईअं खाए जीअं गजर खाईंदो आहे न, हा ईअं मूली ॾाढी ज़बरदस्त आहे। सीज़न आहे, मां घुराईंदो आहियां हिन मौसम में ज़रूरु। त जेको को ईंदो आहे न अॼुकल्ह त सर्विस, मक़सदु 22-26 कलाक में माण्हू बुनेर खां हैदराबाद पहुची वेंदो, त पोइ बसनि वारा सुञाणू आहिनि, त पोइ उते भाड़े जेके फ़ोन कंदा बाबा मूलियूं त मोकिल, पोइ अहिड़ी गठी मूली जी मोकिली छॾंदा। हा, ये जेको ट्रांसपोर्ट सर्विस जी जेका तव्हां ॻाल्हि कयो, तंहिं करे मतिलबु आसानी ज़रूरु थी वई आहे। अच्छा, उन खां अलावा पश्तो में प्ले करणु कीअं लॻंदो आहे, ऐं सिंधी में टोटली डिफरेंट लैंग्वेज, उते कीअं लॻे थो? एक्ट यकीनन एक्टिंग त डिफरेंट ई हूंदी, थीम डिफरेंट हूंदी, ऑडियंस डिफरेंट हूंदी, स्टेज डिफरेंट ज़रूरु हूंदो, पर आउं पुछणु चाहींदसि त ॿिन्ही में छा ख़ूबसूरती आहे? हा ॾिसो न बाबा, एक्टर त जॾहिं को कैरेक्टर कंदो आहे त एक्टिंग त उहो एक्ट माना कंहिं ॿिए जो कमु करणु। त असां जॾहिं पश्तो में कंदा आहियूं त जॾहिं असांजी पंहिंजी मादिरी ज़बान आहे ऐं सिंध में ॼाया आहियूं, त ज़ाहिर सिंधी खे बि मां पंहिंजी ॿोली सम्झंदो आहियां, त कॾहिं मक़सदु ईअं को प्रॉब्लम कोन थी आहे। जॾहिं सिंधी में कयूं था कमु त उन में ॾाढी ख़ुशी थींदी आहे, ऐं जॾहिं पश्तो में कयूं था त उन में बि ख़ुशी थींदी आहे। हुनजी जेकी ऑडियंस आहे उहो बि असांखे पसंदि करे थी, जेकी सिंधी ऑडियंस आहे त हू बि असांखे लाइक कनि था, पसंदि कंदा। घणनि माण्हुनि खे त इहा ख़बर ई कोन्हे त मां को पठान आहियां, ॿी ॿोली ॻाल्हाइणु। अच्छा, इहो हाणे तव्हां माण्हुनि खे ख़बर न आहे त मां पठान आहियां या पश्तो आहियां या सिंधी आहियां, ऐं एक्टर आहियां, ऐं हिन तरह कमु कयां पियो, ऐं चाहियां थी त इहो तव्हां पंहिंजी ॿोली में बि असांखे चई ॿुधायो। अस्सलाम वालेकुम दोस्तानो, ख़बरदार आहे चिज़ द बुनेर सर तालुक सातम आओ चिज़ प पुख्तो जब के कार कोम न खलक वो चे नासर बुनेरी पुख्तुन दे आओ चे पसिंदे जब के कार कोम न खलक दावे चे नासर बुलेदी योजात दे पसंदियानों के आगे तो वही बुलेदी बलोच न अक्सर दा गई चे पुख्ताना दा सोच के यारा दे सिंधे दे और सिंधियान दा सोच के दे पुख्तुन दे न जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह पले खपल इस दरक का माने देर ज़ात खुशालम में हम चेहरा माला जब राजी आओ दिसी जब आला राजी चीज़ पुख्तों की खबर को नो ब्याह सुखदानिश वाले चेहरा दा पुख्तुन न दे हालांकि तुम पसंद के पैदाशु आओ दल तज़मा उम्र चे दे उस स्पेता काला दे माशाअल्लाह नो मंग दल त पैदाशु दल तलवीशु खपल जब हम न दबरेखे ज़ हमेशा दा खबर हुकुम चे ज़दाना हम चे नोरे जब मईज़ द कवा खुदा पुख्तुन सरा खबर है पर पुख्तो के कवा। वाह जी, हाणे तव्हां चयो अलाए छा कुझु कुझु सम्झ में आयो, बुनेरी ऐं वरी हू कास्ट जेका हूंदी आहे बुलेदी, कुझु वर्ड सम्झ में आया। हाणे तव्हां इहो चयो छा आहे इहो थोरो ॿुधायो। मां इहो चयो त जॾहिं मां पश्तो प्रोग्राम कंदो आहियां त पठान मूंखे ॾाढो पसंदि कंदा आहिनि, ख़ुशि थींदा आहिनि, पर जॾहिं सिंधी मां ॻाल्हाईंदो आहियां त सिंधी ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि ऐं पोइ उन्हनि खे इहा ख़बर कोन पवंदी आहे त हीअ पठान आहे या सिंधी आहे, पोइ उहो डबल माइंडेड थी वेंदा आहिनि। अलाह जो शुक्र आहे त मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त मूंखे ज़मानूं अचनि थियूं ऐं सभिनी खां वॾी जेकी ॻाल्हि हूंदी आहे उहो हूंदो आहे तव्हांजो तलफ़ुज़।
हाँ बिल्कुलु त बिल्कुलु तलफ़ुज़ तव्हांजो अगरि सही आहे त हालांकि माण्हू अचनि था 10 साल 15 साल 20 साल पोइ पंहिंजी ज़बान विसारे छॾंदा आहिनि पोइ या असांखे 10 15 साल 20 साल थी विया पोइ मूंखे ॾाढी हैरत लॻंदी आहे। मां चवां थो मां हिते ॼायो आहियां हिते वॾो थियो आहियां मूंखे त पंहिंजी ॿोली अचे थी मूं त कोन। असल में छा आहे त असां पंहिंजी शइ खे हमेशह घटि सम्झंदा आहियूं और ॿी खे असां सम्झंदा आहियूं वॾो की अफ़लातून शइ आहे पोइ असां ॿिए जी शइ खे हासिलु करण जे लाइ हुन में कोशिशि कंदा आहियूं पर इहो कोन सोचींदा आहियूं त बाबा जेकी पंहिंजी आहे अगरि हुनखे असां पाण ई डिग्रेड करे छॾंदासीं त ॿियनि खां कीअं हुनजे लाइ असां इज़त घुरंदासीं। त मां हमेशह महिरान जे स्क्रीन ते बि मां इहा ॻाल्हि कई आहे या ॿिनि चैनलनि ते कॾहिं मौक़ो मिलंदो आहे त मां चवां थो पंहिंजी ज़बान खे तव्हां पाण अहमियत ॾींदव पाण हथु ॾींदव त उनजी अहमियत थींदी ऐं अदरवाइज़ तव्हां अगरि पाण हुनखे अहमियत न ॾींदो त ॿियनि खां पोइ इहो आसिरो न कयो त उहो तव्हांजी ॿोली खे या तव्हांजे कल्चर खे अहमियत ॾींदो। सही सभिनि खां पाण हुनखे न तव्हां इलाही ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे इलाही माना जोगी तव्हां ॻाल्हि कई आहे त असां पंहिंजो पाण खे पंहिंजी शयुनि खे घटि अहमियत ॾींदा आहियूं ऐं ॿिए खे सम्झंदा आहियूं त फलाणो या फलाणी शइ वॾी अफ़लातून आहे। सो बिल्कुलु इहो मां सम्झां थी त इहो थोरो असां वटि साइकोलॉजिकल कुझु प्रॉब्लम्स ज़रूरु आहिनि तंहिंजे करे असां वटि इन्हनि शयुनि जा असर कुझु अहिड़ी तरह नज़र ईंदा आहिनि। पोइ हाणे शायदि असांखे ब्रेक जी तरफ़ वधिणो आहे या असां नातिया कलाम जी तरफ़ अॻियां वधूं। नंढिड़ो ब्रेक आहे व्यूवर्स असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं वरी कंटिन्यू कंदासीं अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवंदसि अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नासिर बुनेरी साहब मौजूदु आहिनि। सो चाहियां थी त ब्रेक तां जीअं आया आहियूं जुमे जो ॾिहाड़ो आहे ही नंढड़ियूं बि पढ़नि पियूं नातिया कलाम तव्हां बि असांखे 2 अशार नात जा ॿुधायो। ज़रूरु जी बिस्मिल्लाह कयो। बेसिकली मां ज़ाहिर नात खां त न आहियां पर ही अक़ीदत जो मौक़ो मिले थो किथे त ज़ाया न करणु खपे। जी 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 ज़रूरु हुन मां फ़ाइदो करणु खपे। जी हुज़ूर मेरी तो सारी बाहर आप से है हुजूर मेरी तो सारी बाहर आप से है मैं बेकरार था मेरा करार आप से है हुजूर मेरी तो सारी बाहर आप से है हुजूर मेरी तो सारी। बेशक इलाही ख़ूबसूरत अशार आहिनि इहे नात जा। सो माहीन मौजूदु आहे माहीन खां नातिया कलाम हाणे ॿुधंदासीं। माहीन बिस्मिल्लाह कयो तव्हां। अल्लाहुम्मा सल्लि सैयदना व मौलाना मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला सैयदना व मौलाना मुहम्मद व अला सैयदना अली व सैयदतना फातिमा व सैयदतना ज़ैनब व सैयदना हसन व सैयदना हुसैन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। प्यारे नबी की ज़ात पर रब का दुरूद है प्यारे नबी की ज़ात पर रब का दुरूद है सरकार दो जहान
पर, हाँ सरकार दो जहान पर सबका दुरूद है। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला सय्यदिना अली व सय्यदतिना फातिमा व सय्यदतिना ज़ैनब व सय्यदिना हसन व सय्यदिना हुसैन व अला आलिही व सहबिही व बारिक व सल्लिम व बारिक व सल्लिम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। अच्छा फलक, तव्हां कुछ अशार असांखे ॿुधाइणु चाहींदव? नात के कुछ अशार पढ़ना चाहेंगी आप? जी बिस्मिल्लाह करें। जी हम साथ जी जी बिस्मिल्लाह करें दोनों। ऐसा तुझे खालिक ने तारहदार बनाया, ऐसा तुझे खालिक ने तारहदार बनाया, यूसुफ को तेरा तालिबे दीदार बनाया, और कौनैन बनाए गए सरकार की खातिर, कौनैन बनाए गए सरकार की खातिर, कौनैन की खातिर तुम्हें सरदार बनाया, ऐसा तुझे खालिक ने तारहदार बनाया। ते खूबसूरत कलाम है ऐं ॾाढो सुठे तरीक़े सां बि पढ़ी रहा आहियो। अच्छा मैं पूछना चाहूँगी आपसे, आप जिस अकेडमी में सीख रही हैं, कितना टाइम हुआ है आपको सीखते हुए, कितने बच्चे हैं वहाँ पे, और किस तरह आपको चांस मिलता है कि आप टेलीविज़न स्क्रीन पे आएँ? ये थोड़ा प्रोसीजर मुझे बताइएगा। मिनिमम मुझे 6 मंथ्स हुए हैं मतलब तकरीबन, और वहाँ पे बहुत सारे बच्चे आते हैं पढ़ने के लिए, और हमारे जो टीचर हैं माशाल्लाह से उन्होंने ही हमें इस मुकाम तक पहुँचाया है कि हम इस चैनल पर आके पढ़ रहे हैं। माशाल्लाह और माशाल्लाह से हम लोग मिलादी भी पढ़ते हैं।
अभी 12 रबीउल अव्वल का सीज़न था, तो मतलब हम बहुत ज़्यादा बिजी थे। मतलब ये 2 महीने हमारे बहुत ज़्यादा बिजी होते हैं। अच्छा, बुकिंग वाला वो सिस्टम हाँ, अभी से, पूरे 2 months माशाल्लाह जी, हमारी मिलादे होती हैं। माशाल्लाह जी माशाल्लाह। और फलक भी आपके साथ ही हैं? जी हम तीनों, माहिन, और मेरी मम्मा साथ, मतलब हम जाते हैं। आपकी मम्मा भी एक दफ़ा यहाँ पे आई हैं जी। रमज़ान के महीने में जी। अम्मी को बहुत खुशी हो रही होगी, आप पढ़ रही हैं इस वक्त। जी। अम्मी को सलाम, और अम्मी को कहूँगी कि आपकी दुआ की ज़रूरत है, आप दुआ में याद किया कीजिए हमें भी। ऐं आउं अव्हां खां हाणे मैसेज वठंदमि, लिमिटेड टाइम आहे असां वटि प्रोग्राम में, अची करे कीअं लॻो, ऐं ही प्रोग्राम तव्हांखे बिकॉज़ तव्हां वेठा स्टार्टिंग खां, तव्हां ॾिठो पिए, थोरो प्रोग्राम जे लाइ बि कमेंट्स ॾिजो, इन दी एंड थोरो मैसेज बि असांजे व्यूवर्स जे लाइ। कमेंट्स त ॿुधाइण प्रोग्राम त माशाल्लाह जुमे जो अहिड़ो भलारो ॾींहुं आहे, अलाह पाक हिनखे वॾी अहमियत ॾिनी आहे। ईद जो मक़सदु आहे, नालो ॾिनो आहे त जुमे जो ॾींहुं जेको आहे उहो ईद खां घटि कोन्हे, पर असांजी छा त दीन सां वाबस्तियूं घटि आहिनि, त माण्हुनि खे अहमियत जी ख़बर कोन्हे न। जुमो वॾी हस्ती, वॾो मक़सदु ॾींहुं आहे, वॾो हिनजा मान वारो ॾींहुं आहे, त अलाह पाक हिनखे वॾी अहमियत ॾिनी आहे। ऐं मूं ॾिठो प्रोग्राम, माशाल्लाह नंढियूं, अलाह पाक हिननि खे कामयाबु करे। अञा नंढियूं आहिनि त हुननि जी आवाज़ में हिकिड़ो सुर आहे, उन में बाक़ाइदा हिकिड़ी कशिश आहे आवाज़ में, त अलाह पाक हिननि खे अञा, जॾहिं हिननि जी उमिरि वधंदी त हिननि खे अञा कामयाबियूं थींदियूं। ऐं ॾाढी ख़ुशी पई थिए त महिरान जो नए स्टूडियो में मां फस्ट टाइम अॼु आयो आहियां। महिरान असांजो घरु आहे, असां मूं खोड़ सारा प्रोग्राम मॉर्निंग शो जा कया आहिनि, ऐं इनशाला ज़िंदगी आहे त कंदा रहंदासीं। ॾाढी सुठी मतिलबु डेवलप थियो आहे। अल्लाह पाक, मां चवां थो त अञा हिनखे कामयाबियूं ॾिए महिरान, छो त असां सां वाबस्ता आहे, त इहा आहे त महिरान ॾिसो, ऐं महिरान असांजो पंहिंजो चैनल आहे। ज़बरदस्त, तव्हांजी महिरबानी। प्रोग्राम में आयो, साल जे आख़िर में आया आहियो, नओं साल हाणे वरी शुरू थींदो, त माना तव्हां पूरे साल जी सम्झो त कसर पूरी करे छॾी आहे। तव्हांजी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो, ऐं आउं थैंकफुल आहियां तव्हां सभिनीनि जी बि। माहीन, फलक, मानूर, ॾाढो सुठे तरीक़े सां तव्हां निभायो आहे। आख़िर में तव्हां खां असां ॿुधंदासीं मानूर नातिया कलाम, पर आउं पंहिंजे व्यूवर्स खां मोकिलाए वठां। व्यूवर्स इनशाला ईंदड़ हफ़्ते वरी हाज़िर थींदासीं, नवां महिमान, को नओं टॉपिक, खोड़ सारियूं ॻाल्हियूं। हींअर मूंखे ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह वाही जी। वेंदे वेंदे तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। कुर्बान मैं उनके बख्शिश के, कुर्बान मैं उनके बख्शिश के, मक़सद भी ज़ुबां पर आया नहीं, बिन मांगे दिया और इतना दिया, बिन मांगे दिया और इतना दिया, कि दामन में हमारे समाया नहीं। कुर्बान मैं उनकी बख्शिश के, ईमान मिला उनके सदके, कुरान मिला उनके सदके, ईमान मिला उनके सदके, कुरान मिला उनके सदके, रहमान मिला उनके सदके, रहमान मिला उनके सदके। वो क्या है जो हमने पाया नहीं, कुर्बान मैं उनकी बख्शिश के, कुर्बान मैं
बख्शिश